खबर शेयर कंदा हलूं त सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणो आहे त सिंध में 15 जून खां प्लास्टिक बैग्स ते मुकमल पाबंदी लागू हूंदी। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणो हो त प्लास्टिक कदलान जो ख़ात्मो हिकु मुहिम न पर असांजे नस्लनि जे तहफ़ुज़ जी ज़मानत आहे। संदो चवणो हो त प्लास्टिक कानून ते सख़्ती सां अमल दरामद कयो वेंदो, वञे कड़ी ते कार्रवाई थींदी। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणो हो त पंहिंजे माहौल खे प्लास्टिक गिदलाण खां बचाइण लाइ असां सभिनी खे किरदारु अदा करणो पवंदो। संदो चवणो हो त प्लास्टिक खां पाक सिंध असांजो ख्वाबु आहे, अचो सभिनी खे गॾिजी उनखे हक़ीक़त में तब्दील कयूं। हिन अहम ख़बर खां अव्हां खे आगाह न पिया हलूं त सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणो आहे त सिंध में 15 जून खां प्लास्टिक बैग्स ते मुकमल पाबंदी लागू हूंदी। नासिन आम ख़बर खां अव्हां खे आगाह न पिया हलूं त सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणो आहे त सिंध में 15 जून खां प्लास्टिक बैग्स ते मुकमल पाबंदी लागू हूंदी। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणो हो त प्लास्टिक गिदलाण जो ख़ात्मो हिकु मुहिम न पर असांजे नस्लनि जे तहफ़ुज़ जी ज़मानत आहे। संदो चवणो हो त प्लास्टिक कानून ते सख़्ती सां अमल दरामद कयो वेंदो, वञे कड़ी ते कार्रवाई थींदी। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणो हो त पंहिंजे माहौल खे प्लास्टिक गिदलाण खां बचाइण लाइ असां सभिनी खे किरदारु अदा करणो पवंदो। संदो चवणो हो त प्लास्टिक खां पाक सिंध असांजो ख्वाबु आहे, अचो सभिनी खे गॾिजी उनखे हक़ीक़त में तब्दील कयूं। इन हवाले सां वधीक असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे कराची खां सिंध टीवी जो चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी। जी फयाज़ कुरैशी, सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणो आहे त सिंध में 15 जून खां प्लास्टिक ते बैग्स ते मुकमल पाबंदी लागू हूंदी, कहिड़ा तफ़सील आहिनि हवाले सां? बिल्कुल सिंध वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह आलमी माहौलियात जे हवाले सां पंहिंजो पैगाम जारी कयो आहे। दुनिया में आलमी माहौल वारे ॾींहं ते जेका प्लास्टिक जी जेका आलूदगी आहे उनजे ख़ात्मे जे उनवान हेठि मल्हायो थो वञे। पंहिंजे माहौल खे प्लास्टिक जी आलूदगी खां बचाइण जे हवाले सां सभिनी खे किरदारु अदा करणु घुरिजे ऐं प्लास्टिक जो घटि खां घटि इस्तेमालु करणु घुरिजे, जीअं साफ़ माहौल असां न सिर्फ़ु हासिलु करे सघूं बल्कि वॾे वज़ीर चवणो आहे त सिंध हुकूमत सूबे सॼे में प्लास्टिक जी जेका सफ़ाई मुहिम जे हवाले सां आगाज़ करे छॾियो आहे ऐं प्लास्टिक जी जेका आलूदगी आहे उनजो ख़ात्मो हिकिड़ी मुहिम न बल्कि असांजे मुस्तक़बिल जे लाइ असांजी नस्लनि जे तहफ़ुज़ जी ज़मानत आहे। वॾे वज़ीर इहो चवणो आहे त प्लास्टिक कानून ते सख़्ती सां अमल दरामद कयो वञे, ख़िलाफ़ वर्ज़ी ते कार्रवाई थींदी ऐं प्लास्टिक खां पाक सिंध असांजो ख़्वाबु आहे ऐं असां सभिनी खे गॾिजी करे हिन ख़्वाब खे हक़ीक़त बनाइणु घुरिजे। वॾे वज़ीर चयो आहे त माहौल दोस्त कपिड़ा ऐं कागज़ी जेके थेला आहिनि उन्हनि जे इस्तेमाल जी हौसला अफ़ज़ाई कई थी वञे ऐं सॼी सिंध में 15 जून ते प्लास्टिक शॉपिंग बैग ते मुकमल तौर ते पाबंदी न सिर्फ़ु लागू थींदी बल्कि घरनि बाज़ारनि में प्लास्टिक जे ख़ात्मे जो आगाज़ करे रहिया आहियूं। ईंदड़ नस्लनि जे हवाले सां साफ़ ऐं महफ़ूज़ माहौल असांजी पहिरीं तरजीह आहे। माहौल दोस्त रवैयो अख़्तियार कयूं, प्लास्टिक जो इस्तेमालु रोकियूं। माहौलियाती सियासत में सिंध हुकूमत जो जेको किरदारु आहे उहो फ़हाल आहे ऐं उनखे वधीक फ़हाल ऐं सगारो बनाए थो वञे ऐं सिंध हुकूमत वणकारी मुहिम में हज़ारे वण न सिर्फ़ु लॻाए चुकी आहे बल्कि नदियुनि नालनि ऐं जेके सामूंडी जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि जी सफ़ाई जे हवाले सां ख़ासि मुहिम जेका आहे उहे जारी आहिनि ऐं सिंध हुकूमत जेके समर जा जेके वण आहिनि उन्हनि जी जेका पोखाई ऐं दुनिया जे सभ खां वॾे जेको ग्रीन मनसूबे जो सिंध सिर्फ़ु आगाज़ कयो आहे बल्कि तम्र जा जेके दरख़्त ऐं वण जेके आहिनि उन्हनि खे साहिली जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि जे समुंड जे जेका तूफ़ान ऐं उनखे कटाऊ खां न सिर्फ़ु महफ़ूज़ बनाइनि था बल्कि इनजी जेका रीसाइक्लिंग जेका इंडस्ट्री आहे उनखे वाधारो ॾियण जे हवाले सां हिकमत अमली जेका आहे उहा वुज़ कई आहे त माहौलियाती शऊर उजागर करण में हुकूमत साथ ॾियो ऐं हुकूमत न सिर्फ़ु आलूदगी जो ख़ात्मो न बल्कि कुदरत जो जेको माहौल आहे उनखे न सिर्फ़ु मोटाए ज़िंदगी खे बहितर बनाइणु चाहे थी, उन में सिंध वासी जेके आहिनि सिंध हुकूमत जो साथ ॾियनि त असां पंहिंजे नए नस्ल जे हवाले सां नऊं ऐं ख़ूबसूरत ऐं साफ़ सुथिरो माहौल पैदा करण में कामयाबु वञूं। जी वॾी महिरबानी फयाज़ कुरैशी तफ़सील ॾियण लाइ।